अस्सलाम वालेकुम। ही दरगाह साईं अहमद राजो बदीन में सीरानी खां 25 किलोमीटर जे फासिले ते आहे। साईं जन जे अंदर आराम गाह आहे। ॿाहिरां रोज़ो आहे। तमीर थी रहियो आहे, अञा मरमत जो कमु हले पियो। ॿाहिरि रस्तो आहे। साईं जन जो लिखियलु आहे सलामी पहिरियों ॾाॾे जी ॾियो, बाद में अॻिते वञो। चौधारी कब्रस्तान तमामु क़दीमी। थोरो भला अंदर बि नज़ारो कयूं। हीअ साईं जी मज़ार आहे। हीअ अंदर नज़ारो आहे रोज़े जो, जिते हज़रत लतीफ़ जी जा बेत दीवार ते आहिनि। तमामु परे परे खां आवाम ईंदो आहे। ठीकु आहे। ओ ही नालो लिखियलु आहे, दरगाह हज़रत अहमद राजो। अस्सलाम वालेकुम। या अली मदद, खुदा हाफ़िज़।